इहो न सोच जाए त मां कंध झुकाए तुंहिंजे बुराइनि ते परदो ॾेई छॾींदसि। ऐं ॿी ॻाल्हि त मूंखे पंहिंजे भाउ हक़ जे लाइ विढ़ण बि सेखारियो आहे। जॾहिं बि हिन हवेली जे मूं तोखे मुफ़ाद ख़िलाफ़ ॾिठो न त तूं मूंखे पंहिंजो दुश्मन पाईंदी आहीं। ऐं जॾहिं कंहिं सां असां दुश्मनी कंदा आहियूं न त तोड़ ज़रूरु निभाईंदा आहियूं। सिकू मूंखे ख़बर आहे त महर खे अगवा करण जे पोयां जाबिर जा हथ आहे। शक न आहे रईस, पर पूरी पक सम्झ। पक सम्झा त पोइ छा तूं बि हुन सां गॾु आहे? सिकू मूंखां पर सोचना चुको आहे। हाणे जो पंहिंजे ने ॿारनि जी उहो काबू करे त ख़बर पवे। ठीकु आहे, मां अदा जे मथां ज़ोर रखां थी, पर तूं हिन सिकूअ खे काबू कर। जेकॾहिं काबू नथो थिए न त रस्ते तां हटाए छॾेसि। अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा वेर जी ज़बरदस्त अपडेट खणी हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। इन खां पहिरीं असांजे चैनल खे न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कयो। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़, तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो न त नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त सोरठ जेको आहे हसीना बेगम खे चवंदी, जेकॾहिं मां तोखे थोरो बि हिन हवेली जे ख़िलाफ़ु ॾिठो ऐं असां जे चाकर ख़ान खे ऐं मूंखे तो फासाइण जी कोशिशि कई, तूं मूंखे पंहिंजो दुश्मन पाईंदीअ। छो त मूंखे पंहिंजे भाउ सांवल सभु उहे गुर सेखारिया आहिनि त कीअं दुश्मन सां वेहणो आहे ऐं कीअं दुश्मन जी अखियुनि में अखियूं विझी जेको आहे त हुनखे ॾिसणो आहे। त हुन खां पहिरीं जो तूं माना को क़दम खणी ऐं असांखे को नुक़सानु ॾियण जे लाइ, को इल्ज़ाम हणण जे लाइ क़दम खणी, हुन खां पहिरीं 100 भेरा सोचिजांइ। छो त तुंहिंजो हाणे जेको आहे त सामिनो जेको आहे त सोरठ सां आहे, कंहिं अहिड़ी तहिड़ी छोकिरी सां न। मां कॾहिं बि न चाहींदुसि त तूं जेको आहे त हिन हवेली खे जेको आहे त बदनाम करी ऐं मां ईअं ॾिसंदी रहां। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो रहंदो, सोरठ का कमज़ोर छोकिरी न आहे, पर हसीना बेगम सां अखियुनि में मिलाए जेको आहे त ॻाल्हाइण जी सघ रखे थी दोस्तों। ऐं नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदो त चाकर ख़ान वटि सिकू ईंदो दोस्तों, ऐं चाकर ख़ान खेसि पुछंदो त जेको आहे त जाबिर जेको आहे त 100% मां चवंदो त जेको आहे त महर खे अगवा करण में जेको आहे त जाबिर जो हथु आहे। ऐं सिकू हुनजी जेका तस्दीक कंदे चवंदो त इहो जेको शक न, पर पूरी पक आहे त इहो कमु जाबिर जो ई आहे। तंहिं ते जेको आहे त सुवालु इहो पैदा थींदो त चाकर ख़ान हुन खां पुछंदो त छा तूं बि जाबिर ख़ान सां गॾु आहे? हाणे त हू जाबिर ख़ान जो दुश्मन थी चुको आहे सिकू। पोइ जेको आहे त साफ़ साफ़ हुनखे ॿुधाए छॾींदो त जी हा, मां हुन सां गॾु हुयुसि, पर हाणे मुंहिंजो हुन सां को बि तालुक़ु न आहे। ऐं जंहिं जाइ ते असां सभिनी हुनखे बंदि कयोसीं, क़ैद में रखियोसीं, हाणे हुन जाइ तां उहो गुम आहे। उहो जेको आहे त जाबिर ख़ान कढी ऐं ॿी जाइ ते कंहिं ते रखियो आहे हिन महर खे दोस्तों। नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त जाबिर ख़ान खे पंहिंजे सिर जी लॻंदी ऐं हसीना बेगम खे फ़ोन करे चवंदो त सिकू मुंहिंजे जेको आहे त मुठ मां निकिरी चुको आहे, हाणे पंहिंजे भाउ रूंडे खे तूं सम्झाए त हुन सिकूअ खे जेको आहे त क़ाबू करे सघे। उमेद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई दोस्तों। वीडियो पसंदि अचे त लाइक, सब्सक्राइब, शेयर ज़रूरु कंदा। वरी गॾु थींदासीं तव्हां सां काई न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।